अखर जो नालो हे बुनियादी लफ़्ज़ हाथी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां हे अखर जा आवाज़ पढ़ंदासीं। हे अखर जे आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहींदासीं ऐं लफ़्ज़नि जी माना ॼाणे उन्हनि खे जुमलनि में कमु आणींदासीं। अचो त पहिरीं तव्हांखे उहे 3 लफ़्ज़ ॿुधायूं जंहिं लफ़्ज़ जी शुरूआत में हे जो आवाज़ु अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे विच में हे जो आवाज़ु अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे आख़िर में हे जो आवाज़ु अचे थो। उहे लफ़्ज़ आहिनि हिकु, महर, लह। इहे हुआ 3 लफ़्ज़। अचो त हाणे हे खे लिखणु सिखूं। हे हमेशह दाल वांगुरु सिट ते लिखी विच में गोलड़ो घुमाए ऐं सिट ते हाणे हेठि कबुस मथां ज़बर ईंदसि आवाज़ु थींदो है। हे सिट ते दाल वांगुरु लिखी विच में गोलड़ो घुमाए वरी हेठि कबुस हेठां ज़ेर ईंदसि आवाज़ु थींदो हे। हे लिखी ऐं मथां पेश ॾिबुसि आवाज़ु थींदो ह। हे लिखी ऐं पोयों अलफ़ मिलाइबुसि आवाज़ु थींदो हा। हे लिखी पोयों वाह मिलाइबुसि आवाज़ु थींदो हू। हे लिखी पोयों वाह मिलाए मथां ज़बर ईंदसि आवाज़ु थींदो हाओ। हे लिखी पोयों वाह मिलाए मथां पेश ईंदुसि आवाज़ु थींदो हू। हे मिलाए पोयों ये ॾेई ऐं आवाज़ु थींदो हे। हे लिखी ऐं पोयों ये ॾेई मथां ज़बर ईंदसि आवाज़ु थींदो है। हे लिखी ऐं पोयों ये ॾेई ऐं हेठां ज़ेर ईंदसि आवाज़ु थींदो ही। है, हे, ह, हा, हो, हओ, हू। हे, है, ही। इहे हुआ आवाज़। हाणे लिखंदासीं लफ़्ज़। हे ज़बर हर, रे ज़बर र, हर। हे ज़ेरे हे नून ज़बर न, हिन। हे पेशो ह नून ज़बर न, हुन। हे अलफ़ हा, रई ज़ेरे री, हारी। हे वाह हो, ॾे अलिफ नून ॾां, हे नून पेशो ह, हो ॾांह। रे ज़बर र, हे वाह हो, ढे अलफ़ ढा, रहो ढा। हे वाह नून पेशा हूं, दाल ज़बर द, हूं द। हये हे, ठे ज़ेरे ठे, हेठ। हये ज़बर हये, ॾये ॾे, हये ॾे। हये ज़ेरे ही, हर, हिन, हुन, हारी। होॾांह, रहोॾा, हूंद, हेठ, हेॾे, ही। इहे हुआ हे अखर जा आवाज़ ऐं लफ़्ज़। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। हे हाथी।